हक 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 मीठा फकीर न गुस्से तुंहिंजो तीर। अस्सलाम वालेकुम फकीर। फकीर सलाम वालेकुम। हक मीठा फकीर न गुस्से तुंहिंजो तीर। खलीफा खैर हल। खैर बाबा खैर। ए गुलूड़ा ए कुजाड़ो ए फकीर मां के टिक बदो पियो ॾिसे मूंखे मारींदो छा? ए तू को फिक्र मत कर। ए तो जी किस्मत के ए जोड़ी न हुंदो। हक अल्लाह हक अल्लाह। फकीर साईं राम राम। फकीर से तुझे अकल साथ मुझे साहब होंदो। फकीर साईं हाँ गुलू। फकीर साईं साईं रहम रहम बाबा। गुलू मूं तोखे केतिरा दफ़ा चयो आहे त तोहारे सेठ जी असुल फिटल आहे। हाओ गुल्लू फकीर साईं सच तो चवे। ए हाओ साईं ए ओ सजी हकीकत मु सेठ के सुणाई है। टुटल खे ॻंढणीअ लाइ ॾुखे में ॾुखी पढ़ाई करणी पवंदी हाणे। फकीर साईं आओ ई तुझो बड़ कीन विसारींदुसि। गुलू पहिरियां सेठ खां पुछा कर त मुंहिंजा लिखियल तावीज़ छो विञाया अथसि। ए सेठ ए सुणी पियो। फकीर साईं ई ग़लती थी वई हाणे अॻिते कीन थींदो। फकीर साईं सेठ के ग़लती जी माफ़ी ॾे। पहिरीं शादी करण जो शौक़ु अथई सेठ या माल मिलण जो? ए गुलूड़ा ई सलाह ॾे त फकीर साईं के कुजाड़ो चऊं। ए मुआ ए शादी ले जो शादी ले। फकीर साईं बस विहांउ सिखो थिए ॿी ॻाल्हि खे पोइ ॾिसंदासीं। इन जे लाइ बशर्त क़बूल करणा पवंदई सेठ। उहे वरी कहिड़ा फकीर साईं? 5 वाल कुंवार लाइ कपिड़ो ऐं 8 वाल घोट जे लाइ। ए गुलूड़ा ए माठ करे सुण। इन्हनि कपिड़नि ते पढ़ाई करे हिन मस्त जलाली फ़कीर जे वण में ॿधंदुसि। ए हाओ फकीर साईं हाओ ए मुख सजी ख़बर है। हिकु त तावीज़ लिखबो जेको मखण फ़कीर जे मच में मिठाण समेत पूरबो। फकीर साईं बस ए अञा ॻाल्हि हले पई ए मुआ सुण त सही। हक मीठा फकीर न गुस्से तुंहिंजो तीर। बाबा ही सिरनि जो सौदो आहे असांजो तावीज़ घुसण वारो न आहे। ए बरोबर साईं बरोबर ए माण्हूअ जहिड़ी शइ जुड़ंदी। इन्हे सिर जे सौदे जे लाइ नज़रानो बि त सवन में हुअणु खपे न सेठ। ए माठ करे वेही सुण ले भागा। 10 तावीज़ घटि में घटि लिखणा पवंदा। मालिक खे 10 भेरा अचणो त पवंदो। 10 ई तावीज़ मखण फ़कीर वारे मच में पूरणा अथई। ए हाओ साईं हाओ ए ए ए मां समझां पो। ऐं हर हिकु तावीज़ जो नज़रानो अलॻि अलॻि ॾियणो पवंदो बाबा। ए हाओ फकीर साईं ए ए पर ओ कपड़ा 10 ई वॻा तावीज़ सां जारी रहंदा ऐं हर सूमर ते सवेल अचणो पवंदो ऐं इहो सिलसिलो 10 ॾींहंनि ताईं जारी रहंदो बाबा। हक मीठा फकीर न गुस्से तुंहिंजो तीर। पोइ ॾिसजां न तोहारे हमरा जी हालत। फकीर साईं हालत थींदम इन ॻाल्हि जो कुजाड़ो मक़सद। ए मर मां ए इन ॻाल्हि जो मतबल आहे ए घोट थी ने घोट। हाणे फ़कीर वञे थो पंहिंजे वस खां ॿाहिरि। हक अल्लाह हक अल्लाह अल्लाह। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।